अक्सर कहते थे। वेलकम बैक नाज़रीन। इमरानी साहब, तव्हांखे कॾहिं महसूस थियो त तव्हां एॾी ख़ुदादाद सलाहियतनि जा मालिक आहियो, तव्हांजे हथ में एॾो हुनुर आहे, उन सां गॾोगॾु तव्हां तदरीसी शोबे सां बि वाॻियल रहियो, त ॿई शयूं गॾोगॾु तव्हां कीअं खणी हलियो? छाहे त हर कमु तख़लीक़ कंदो आहे। तालीम जो असली मक़सदु आहे त शख़्सियत जी तामीर। त शख़्सियत जी तामीर जेसिताईं उस्ताद या जेको तदरीसी अमल में मौजूदु आहे उहो पाण शख़्सियत न आहे त शख़्सियत जी तामीर नथो करे सघे। फ़क़ति टेक्निकली हो ABC माइनस सेखारे सघे थो, हो ज़िंदगी कीअं गुज़ारिजे या ज़िंदगी छा आहे या आला आदर्श छा आहिनि, नेकी छा आहे। इल्मु माण्हूअ खे चालाक बणाए थो, नेक नथो बणाए। तंहिं करे शख़्सियत नेकी ऐं भलाईअ ऐं हमदर्दीअ ॾे राग़िब करणु उस्ताद जो पहिरें में पहिरियों। तंहिं करे तदरीसी अमल ऐं मुसवरी बि वरी उन सां इन ई सिलसिले में लाॻापियल आहे। हर फ़न त हर कम खे जेको पंहिंजे पूरे वजूद सां अमल कंदो त उहो नतीजो बि कढंदो। ऐं तदरीस में बि समाजी तरह सां त मां ऑफिसर्स जे लाइ या जेके हिकिड़ा रिजिड जामिद दिमाग़ आहे, रिजिड माण्हू आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ु मां आज़ादीअ जो, बराबरीअ जो ऐं इन जो सबक़ु ॾिनो। छाकाणि त जंहिं वक़्तु मां अक्सर 6वीं क्लास खणंदुसि, अच्छा, उनजो सबबु इहो हो। हाणे मां ॻाल्हायां थो एजुकेशन जे पहलू खां, मुसवर जी हैसियत सां ऐं हिकिड़े टीचर जी हैसियत सां। त हिकिड़ो स्टेप थींदो आहे जॾहिं हिकिड़ो ॿारु प्राइमरी पढ़ी अंग्रेज़ी यानी हाई स्कूल में ईंदो आहे, त मां पहिरियों फस्ट इन करे पढ़ाईंदो हुउसि त हिकिड़ो सौ स्टेप आहे। प्राइमरीअ में छा आहे त हिकिड़ो ई उस्ताद सभु सब्जेक्ट पढ़ाईंदो आहे। हाई स्कूल में फ़नामीन आहे, तब्दील हूंदी आहे, हुनजे लाइ हिकिड़ो नओं ॾाको आहे, नई तब्दीली आहे माहौल जे ऐं सिस्टम जे। त मां तारफ़ वारफ़ कराए पहिरियों सवाल जेको कंदो हुउसि शागिर्दनि सां, ऐं उन वक़्तु शागिर्द बि हिकिड़े स्कूल में त हाई स्कूल लाड़काणे पायलट में हुउमि लास्ट सर्विस जे दौरान में, त 94 छोकिरा 6वीं जमायत में हुया। त मां पहिरियों सवाल लॻो कनि, तव्हांखे ख़ौफ़ छा खां थींदो आहे? शागिर्दनि खां नाला वाला पुछी त शागिर्दनि त हुननि जो पहिरियों आहे त ज़हन में ख़ौफ़ खे जेसिताईं माण्हू नथो कढे तेसिताईं काई शइ बहितर तरीक़े सां परसीव एब्ज़ॉर्ब नथो करे सघे। त शागिर्दनि खां मुख़्तलिफ़नि खां इहे सुवाल कनि। कंहिं चयो त मूंखे जिन खां भउ थींदो आहे, कंहिं चयो त मूंखे नांग खां भउ थींदो आहे, कंहिं चयो त मूंखे उस्ताद खां भउ थींदो आहे, कंहिं चयो त मूंखे पीउ खां भउ थींदो आहे, वालिद खां भउ थींदो आहे। तक़रीबन कंहिं वरी इहो चयो त मूंखे ख़ुदा खां भउ थींदो आहे। मां हिकु हिकु जा जवाब ॾिना। जंहिं चयो त जिन्हनि खां भउ थींदो आहे, मां उन्हनि खे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायमि त हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हो, उन खां गुज़रा पियो, वियुमि, राति जा 10 थिया, हिकिड़े हंधि क्रास कयुमि त हिकिड़ो बाग़ वारो इलाइक़ो हो, उते जो मां ॾिसां तंहिं वक़्त में लाइटिंग जो एतिरो सिस्टम कोन हो, त हिकिड़ो अछनि कपिड़नि सां माण्हू ॾिठो आहे वॾो ईअं। त मां उहो हंधि जल्दी जल्दी क्रास करे मां सम्झ में इहो जिन आहे।
तंहिं वक़्त में मां 6 अंग्रेजी माना मैट्रिक खां 1 साल अवल तंहिं वक़्त में स्टैंडर्ड आहे 6th स्टैंडर्ड में। सुबुह जो बि वरी मुंहिंजी रूट उहा ई त दोस्त ॾोंहुं थींदो वेंदो, उतां जो लॻियुमि त राति वारो वाक़ियो मूंखे उहा सीन जंहिं वक़्तु यादि आई त नज़र जो फेराए ॾिठमि त उन बाग़ में वण खे कटे थुड़ बीठो हुजे थोरो, उनखे वरी हुननि चूनो हणी छॾियो त छबर उन वक़्तु कलर उनजो कारो थी वियो, साए मां कारो थी वियो ऐं उहो अछो कपिड़नि सां ॼण को मूंखे माण्हू नज़र आयो त मां चयुमि बाबा मां जे सुबुह जो न वञा त मां ज़िंदगी भर उनखे जिन सम्झंदो रहां, माना जिन कोन हो, माना हिकिड़ो ख़ौफ़ ईअं कढियो मुख़्तसिर करे। वरी ख़ुदा जो मां चयुमि ख़ुदा खां ख़ौफ़ छो कजे, उन सां तव्हां मोहबत छो नथा कयो, तव्हां चङा कम कयो उन सां मोहबत कयो, उन खां डिॼण जो कहिड़ो सवाल आहे, डिॼंदो उहो जेको माण्हू ग़लति कमु कंदो न, ख़ुदा चङनि कमनि में त ख़ौफ़ करण जी ज़रूरत ई कान्हे का। अहिड़े नमूने मतिलबु बाक़ी वालदेन चूंकि मारींदा हुआ ऐं उस्ताद बि असां वटि कैनिंग खां इहो सिस्टम आहे, तंहिं करे उन्हनि जे ख़ौफ़ जा त मां समाजी जेके थियनि था उहो नफ़्सियात सां बि वास्ता रखनि। ख़ैर इहा ई तदरीस जो अमल हो ऐं पढ़ाइण जे लिहाज़ खां मां उहा सब्जेक्ट पढ़ाईंदो हुउसि जेका मूंखे पसंदि हूंदी, तंहिं करे मां पहिरें दर्जे खे अंग्रेजी पढ़ाईंदो हुउसि, मैट्रिक खे उर्दू पढ़ाईंदो हुउसि ऐं 8वीं खे सोशल साइंस पढ़ाईंदो हुउसि, 9th खे सिंधी पढ़ाईंदो हुउसि। सही। अच्छा, तव्हांखे यादि आहे त हिन वक़्त ताईं तव्हांखे केतिरो अरसो थियो आहे पेंटिंग्स ठाहींदे ऐं केतिरियूं तव्हां पेंटिंग्स ठाहे चुका आहियो? मां पेंटिंग त हज़ारनि जे तादाद में ठाहियूं आहिनि जेके 10,000 जे अंडर में अचनि थियूं। अच्छा, माशाल्लाह। ऐं ॿियो मां इहो पुछो केतिरा साल थिया आहिनि तव्हांखे ठाहींदे? 80 खां वठी मां लगातार बिला दागे कमु करे रहियो आहियां। 10,000 तव्हां ठाहे चुका आहियो। उन्हनि मां तव्हांजूं यादगार पेंटिंग्स जेके तव्हांखे यादि रहियूं हुजनि, तव्हांजो इंतिहाई शानदार कमु जेको तव्हांखे पाण बि तमामु घणो वणियो हुजे? छा त हाणे 10,000 जो वॾो तादाद आहे। हाणे सिंध हीरन खान उन ते वेबसाइट तो इंटरनेट तो रसूल बगदर्स 73 में मां जुमशाहीअ में रहियो आहियां, दोस्त आहे उन में जी हिकिड़ी पेंटिंग खई आहे जेका टाइटल जे लाइ आहे किताब ते। हाणे मां उहा यादि पियो कयां त हीअ कहिड़ी पेंटिंग आहे, जो प्रिंट जो जेको हिसो थियो त पूरी तरह सां मुंहिंजे ज़हन में कान पई अचे। ईअं मां मोहतरमा बेनज़ीर साहिबा जी 88 जे ज़माने में BBC लंदन तो उनजी स्पीच रिले पई थिए जेका हुन पंहिंजे लंदन में कारकुननि सां कई हुई जेके उते मौजूदु आहे, हेॾे अञा कान आई। उन जूं तस्वीरूं त मां उन वक़्तु पेंटिंग पियो कयां वेठो ऐं BBC जो रेडियो हले पियो, जातो मां तकरीर बि ॿुधी हुजे ऐं पेंटिंग बि पियो वेठो कयां, छाकाणि त मां TV घटि ॾिसंदो आहियां, रेडियो ॿुधंदो आहियां। या त जॾहिं थोरी देरि खां पोइ उहा पेंटिंग त ठही वई, मां पेंटिंग ॾिठो, मुंहिंजी बेबी आई का पहिरें अंग्रेजीअ में ई या चौथे सिंधी में ई, हाणे त माशाल्लाह मां हुन चयो त बाबा इहो त बेनज़ीर साहिबा ठाही अथव। अच्छा। मां बि ॾिठुमि त थोरो ईअं ज़हन में आयो, फोटो ठाहींदा विया। मां त ख़्याली तरह सां हिकिड़ो ॿुधा पियो लफ़्ज़ ऐं तसवर सन त हिकिड़ो जेके फोटू ॾिठल आहे TV ते या अख़बारनि वग़ैरह में उन वक़्तु बि छपा। ख़ैर वरी सुभाणे ते या कोई दोस्त आयो, उन बि चयो त यार हे त तंहिं वक़्त में हिकिड़ी हुनजो नालो भुट्टे साहिब खे फांसी अची चुकी, सॼो वायुमंडल गुज़री चुको हो।
सो मां उनखे वरी थोरो अॻिफा वारनि खां इलाज करे हिकिड़ो फोटोग्राफ पेंटिंग जो फोटोग्राफ उहो हणी छॾियुमि त जे मुलाक़ात थी वई त मां हुनखे ॾींदुसि। ख़ैर मुलाक़ात जी तफ़सील खे असां टाइम जे हिसाब सां बयानु नथा कयूं। हिकिड़े दोस्त जे मार्फत 88 जून में ज़ियाउल जीअरो हुजे उन जो को दोस्त जो कमु हुजे उन ॿिनि माण्हुनि जे मिलण जो पास वरिती। हुन जो ॿियो दोस्त कंहिं ख़ौफ़ में हुन सां वीचारे सां जंहिंजो कमु हो वञण जे लाइ तयारु कोन हो, उहो माॾे आयो चई तूं हल। मां चयुमि बाबा मां छाजे लाइ हलां, मुंहिंजो त कोई कमु ई कोन्हे, वञी मां छा कयां। चई यार हल त सही मां सां गॾु। मूंखे वरी उहा तस्वीर जो साम्हूं मां लॻाए छॾी हुयमि, उनखे अख़बार में वेड़े करे हालांकि जंहिं पोज़ीशन में हुउमि जेके कपिड़ा पिया हिकु ॾींहं जी ॾाढी बि वजह बहरहाल मां हुन सां वियुमि। जंहिं वक़्तु अंदरि वञी मिलियासीं तो मां उनखे चयुमि ये तस्वीर है, ये मैंने ऐसे ऐसे बनाई है, इसमें आप एक समंदर के सतह पर बैठी हुई हैं और कौम के लिए सोच विचार कर रही है। वहाँ वरी 94 में वहाँ रखी पेंटिंग। मां को चई आपको क्या चाहिए, मां चयो मुझे कुछ नहीं चाहिए। अच्छा मोहतरमा तव्हां खां पुछियो? हाँ तो आपको क्या चाहिए? मां चयो कुछ नहीं चाहिए, मैं एग्जीबिशन करूं उसमें आप शिरकत करें। तो मुझे चाहिए हम जरूर शिरकत करेंगे। कहाँ करोगे? कराची में। कि हम जरूर शिरकत करेंगे, 1 हफ्ता पहले इतला देंगे। हाँ अगर हम जेल में न हुए या मुल्क से बाहर न हुए तो और बात है, नहीं तो आप 1 हफ्ता पहले इतला करेंगे, हम इफ्ताह ज़रूर करेंगे। पोइ 94 में इफ्ताह कयो जंहिंमें हुन पाण पर्सनली 11 पेंटिंग्स जूं ख़रीद कयूं। अच्छा इहो इफ्तिताह किथे कयईं, कराची या लाड़काने में? उहा थी इस्लामाबाद में सोलो एग्ज़ीबिशन। अच्छा मां वाहिद हिते मूंखे सिंधी चवणो पवंदो हो। हा बिल्कुलु। त मां सिंधी वाहिद आहियां जंहिंजी सोलो एग्ज़ीबिशन ॿ दफ़ा इस्लामाबाद में थी आहे। अच्छा इस्लामाबाद आर्ट काउंसिल मरकज़ी गैलरी। ऐं मोहतरमा 11 तस्वीरूं ख़ुदि पसंदि करे ख़रीद कयूं। पाण आई, पाण स्पीच कयईं ऐं उन में तव्हां जीअं मोहन जे दड़े जो तारीफ़ करायो त कमेंट्स में लिखियो अथई त अ मैन केम फ्रॉम द माउंट्स ऑफ द मोहन जो दड़ो। ज़बरदस्त। माना हिकिड़ो हुन मूंखे नुमाइंदा वारिस तहज़ीब जो इन ख़िताब सां, ॿिया त हथरादू हिक ॿिए खे ख़िताब पंहिंजा ॾेई वेठा आहिनि, मगर उहो लिखत में मुमकिन आहे त कमेंट्स ते तव्हां ॾेखारे बि सघो था। ऐं हुन बाक़ाइदे ऐं कमेंट्स जो बि हिकिड़ो इतफ़ाक़ थियो। ख़ैर मतलब मोहतरमा पाण तव्हांखे टाइटल इहो जेको ॾिनो। अच्छा उन खां पोइ मोहतरमा खां पोइ तव्हां सम्झो था तव्हांखे ओतिरी पज़ीराई मिली सघी सरकार तरफ़ां, तव्हांजे फ़न खे का हथी ॾियारण जी कोशिशि कई वई? चए त मां त सरकारी तौरु न वियो हुउमि, इतफ़ाक़िया मोहतरमा सां मुलाक़ात थी। बाक़ी सरकारी पज़ीराई एग्ज़ीबिशन से मुंहिंजी हिकिड़ी इस्लामाबाद में 2 थियूं। हिकिड़ीअ में मोहतरमा आई, ॿिए में वरी परवेज़ साजियो आयो, किशोर नाहिद उन डायरेक्टर जनरल ई। ख़ैर उन खां पोइ वरी लाहौर जे NCA में थी, जंहिंजो इफ्ताह वरी एलिस फेस खां मां करायो। अच्छा उन सां मिलियुमि। मां चयुमि था आपके शौहर का वो शेर मुझे बहुत याद आता है, रुके तो कोहे गिरां थे हम, पहले तो जहाँ से गुजर गए, दर्द इतना है कि हर रग में है मैशर बर्पा, सुकून ऐसा है कि मर जाने को जी चाहता है। तो हुन चयो हम ज़रूर आएंगे। सो इहो बाक़ी
पज़ीराई शायदि लाबीस आहिनि। इवन अॼु बि तव्हां हुननि खां 94 जो पुछंदव ऐं दुनिया जे न पाकिस्तान जूं जेके बि अंग्रेज़ी उर्दू अख़बारूं उन ते इहा टाइटल न्यूज़ आहे जंहिंजूं कटिंग्स मुंहिंजे गैलरीअ में लॻल आहिनि। मगर तव्हां आर्ट काउंसिल वारनि इस्लामाबाद वारनि खां पुछंदव त रज़वान जी अलीअ जी उमरानी जी एग्ज़िबिशन जो रिकॉर्ड जो उन्हनि रिकॉर्ड ई गुम करे छॾियो। अच्छा, इन जो जवाब मां तव्हां खां ब्रेक खां पोइ वठंदमि त इहा लॉबी जेका तव्हां चओ था इहा छाजे करे आहे? इहा जेका ॿिए खियाई जेका थिए थी त हिकिड़ो जॾहिं टाइटल हिकिड़ो हेडलाइन न्यूज़ इहो हली हुई, सभिनी अख़बारनि में लीड इहो लॻो हुयो त पोइ उहो रिकॉर्ड गुम करण जो सबबु छा थो थी सघे या इहा लॉबी ईअं छो कमु करे रही आहे? नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, सिंध जे ज़िले लाड़काणे जी सुञाणप अज़ीम तहज़ीब मुअन जे दड़े सां आहे। जीअं मुअन जो दड़ो सिंधी सक़ाफ़त जी अज़ीम तहज़ीब आहे त अहिड़ी तरह लाड़काणे ज़िले में पिणु अज़ीम शख़्सियतनि जनम वरितो आहे, जिन में बाबा सिंध कामरेड हैदर बख्श जतोई, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, नंढे खंड जो ॾाहो कामरेड सोभो ज्ञान चंदाणी ऐं ॿिया खोड़ सारा अनेक नाला आहिनि जेके ॻणाए सघजनि था। उन्हनि मां हिकिड़ो नालो रिज़वान अली उमराणी जो बि आहे जेको तदरीसी शोबे सां पिणु वाॻियल रहियो। रिज़वान अली उमराणी जिते जिते वियो इल्म जे फैलाव में पंहिंजो किरदारु अदा कंदो रहियो ऐं पाण नामियारो मुसविर पिणु आहे। संदसि रंगनि वारी ॿोली में बि सिंध जा सूर ऐं जागरता समायल आहे। रिज़वान उमराणी सिंध में जिते बि नौकरीअ सांगे ड्यूटी कयई, सिंध में उतां जा माण्हू खे साईं रिज़वान जे नाले सां सुञाणनि था। अॼु असां सां स्टूडियो में साईं रिज़वान अली उमराणी साहिबु गॾु आहिनि। अॼु संदसि सॼी ज़िंदगी जे इन सफ़र जे बारे में मुसवरी ऐं रंगनि जे हवाले सां साणसि ॻाल्हि ॿोल कंदासीं। वॾी महिरबानी साईं, तव्हां असांखे टाइम ॾिनो प्रोग्राम में। रिज़वान साहब, पहिरीं तव्हां मूंखे ॿुधायो त मुसवरी आहे छा? मुसवरी एहसास ऐं जज़्बनि खे, कैफ़ियतुनि खे, इंसान जे उद्दमनि खे रंगनि में ऐं लकीरुनि में ऐं हिकिड़े रिदम में ज़ाहिर करण जो, इज़हार जो नालो आहे मुसवरी। मतिलबु माण्हू पंहिंजे जज़्बनि जी अकासी करे सघे थो रंगनि जे ज़रिए, पंहिंजे जेको ॾात ॾिनल आहे अलाह ताला जे तरफ़ां उन जे ज़रिए पंहिंजा जेके जज़्बा आहिनि उहे पेंट करे सघे थो। हा, ईअं त मुसवरीअ जी वरी शोभा इहो थियो पर्सनल त मुसवर छा पेंट करे उहो पोइ शोभा खणंदो आहे। नज़ारा आहिनि, इंसान आहिनि, उन्हनि जूं कैफ़ियात आहिनि, समाज में जेके दुख दर्द आहिनि, ईअं त फैलाव इज़हार जो उन माण्हूअ ते डिपेंड थो करे त उन में केतिरियूं वसतूं आहिनि, केतिरा हुन सफ़र कया आहिनि या कहिड़ा क़िस्म जा तजुर्बा थिया आहिनि। पोइ उहे असांजे ऑब्ज़र्वेशन जेका थिए थी या असांजे शऊर खां लाशऊर में था वञनि, वरी लाशऊर ऐं शऊर जो जॾहिं तालमेल थो ठहे त पेंटिंग थी ठहे। इहो आहे तख़लीक़ी अमल। साईं, जीअं तव्हां चयो त तख़लीक़ी अमल या इज़हार जज़्बनि जो, रवैयनि जो या पंहिंजे महसूसात खे, पंहिंजे जेको बि इंसान जूं जेके बि शयूं महसूसु करे थो, ॾिसे थो, नज़ारा आहिनि, उन्हनि खे रंगनि जे ज़रिए उन्हनि खे शेयर करे थो, ॿुधाए थो, एक्सप्रेस करे थो। हिकिड़ो त हूंदो आहे गुफ़्तगू करे माण्हू पंहिंजे जज़्बनि जी अकासी कंदो आहे ॻाल्हाइण में। रंगनि ज़रिए जेके जज़्बा शेयर थियनि था, जेके शयूं माण्हू सोचे थो, उन्हनि खे जॾहिं रंग जे ज़रिए उन्हनि जो नुमा करे थो त उहा कैफ़ियत ॻाल्हाइण वारी कैफ़ियत खां कीअं मुख़्तलिफ़ ऐं कीअं दिलचस्प आहे? उहा मुख़्तलिफ़ त असां न चवंदासीं, अलबत्ता ॻाल्हाइण खां वधीक दिलचस्प आहे जो उन में रंग आहिनि ऐं ॻाल्हाइण में बि तसवर में रंग त पैदा थियनि था, मगर हो हिकिड़ा जीता जागता रंग हूंदा आहिनि जेके वधीक कैफ़ियतनि खे
गहरो बि कंदा आहिनि, वसी बि कंदा आहिनि, जो रंग माण्हुनि जा ऐं रंग ई असरअंदाज़ बि थींदा आहिनि। सही। ऐं रंगनि जी वरी पंहिंजी फनामीन आहे, पंहिंजियूं मीनिंग्स आहिनि, ऐं रंग माना रखंदा आहिनि वरी जॾहिं कंपोज़ थींदा आहिनि। जीअं रंगनि जे अगरि अभ्यास ते असां रंगनि जे तशरीहात ते ॻाल्हाईंदासीं त 3 प्राइमरी कलर्स आहिनि जंहिंमां दुनिया जा सभु रंग ठहंदा आहिनि। रेड आहे, येलो आहे, ब्लू आहे। हाणे जॾहिं इहो कंपोज़ थींदा आहिनि तॾहिं पंहिंजी माना बदिलाईंदा आहिनि। हूअं नफ़्सियात जे इल्म में या मुसवरीअ जे इल्म में रंग मुख़्तलिफ़ जज़्बनि जी नुमाइंदगी कंदा आहिनि। मिसाल असां रेड था त रेड कलर जेको आहे सो तख़लीक़ जो बि रंग आहे, हिकिड़े खून जो बि रंग आहे, हिकिड़े गुल जो बि रंग आहे। त कंपोज़ थियण खां पोइ हुनजी माना थी त रेड वरी वार्म कलर, इहो कलरनि जी त वरी वॾी हिकिड़ी हिस्ट्री थी वेंदी। अच्छा, रंगनि जी ॿोलीअ खे सम्झणु आसान आहे या ॾुखियो? हिकिड़े मुसवर जी हैसियत में तव्हां त हुनखे सम्झी था वञो, पर आम माण्हू हुनखे सम्झण जी हिस रखे थो या न? हीअं न त हे ॾिसण जो आर्ट आहे, आर्टिस्ट जी जेका कैफ़ियत आहे उहा समाज जी कैफ़ियत थी थिए, छाकाणि त उहो हिन समाज में रहे थो। पोइ ॾिसंदड़ जेको आहे कंहिं पेंटिंग खे ॾिसे थो जंहिं वक़्त में त उहो इन्वॉल्व थो थिए उनजी फीलिंग सां, ऐं हर को उन खे पंहिंजे अंदाज़ सां परसीव करे थो। हिकिड़ो पोइ उहो चाहे प्रोफेसर हुजे चाहे गॾु गाॾो हलाईंदड़ हुजे, छाकाणि त रंग ॿोलीअ जा ऐं लफ़्ज़नि जा मोहताज न आहिनि, उहे इंटरनेशनल आहिनि। तंहिं करे उहे आसान आहिनि ॿियनि खे ते पहुचाइण जे लाइ बि, सम्झण जे लाइ बि। बाक़ी माना हर को पंहिंजी पंहिंजी उनखे ॾींदो। अच्छा, तव्हां मुसवरी जो सफ़र कॾहिं खां शुरू कयो? ईअं त माण्हू चई सघे थो त नंढपण खां कुझु रुझान हूंदा आहिनि माण्हूअ जा। हिकिड़ो रुझान मुंहिंजो मुसवरीअ जो बि हुयो। स्कूल लाइफ में बि जीअं ड्राइंग सेखारींदा त ड्राइंग में मां मुस्तक़िल स्कूल लाइफ में फर्स्ट पोजीशन खणंदो आहियां। इन मां अॻिते हली ख़बर पई त माना मूंखे उन ज़माने खां ई हिकिड़ो उन जे लाइ रुझान हो। मगर गॾोगॾु मां क्रिकेट बि खेॾंदो हुउसि त क्रिकेटियर बि हुउसि, फास्ट बॉलिंग बि कंदो हुउसि। वरी अॻिते हली स्कूल जे या कॉलेज जे ड्रामनि में हिसो वरितुमि त एक्टिंग बि कईसीं ड्रामनि में, स्पोर्ट्स, मुसवरी, अदाकारी। इन सां अम्मा जी जॾहिं 80 में वफ़ात थिए थी त मां पाण खे तना, इनसिक्योर, अदम तहफ़ुज़ जो हिकिड़ो शदीद अहसासु थियो। ऐं मुंहिंजी शख़्सियत में या मां में हिकिड़ो मां सम्झो बदिलजी वियुमि हिकिड़े पहलू खां। ऐं हिकिड़ी इहे पेंटिंग ठाहियमि जेका मुंहिंजी पहिरीं पेंटिंग हुई। हाणे अदम तहफ़ुज़ जेको मूंखे अम्मा खां पोइ पैदा थियो, हालांकि उन वक़्तु मुंहिंजी तक़रीबन 40 साल उमिरि हुई। अच्छा, 40 सालनि में तव्हां पंहिंजी पहिरीं पेंटिंग ठाही हुई? तख़लीक़ी जेको अॼु जो सफ़र आहे, जेको अॼु मां कमु करे रहियो आहियां, उहो मां 80 में शुरू कयो तव्हां। बाक़ी ईअं जीअं माण्हू हल्को फुल्को उन सां लॻाव हूंदो आहे, हाणे मुंहिंजो लॻाव न आहे। हाणे मुंहिंजो हुन सां इश्क़ु आहे, पेंटिंग सां, मुसवरीअ सां। को बि ॾींहुं ख़ाली न हूंदो आहे, सफ़र में हुजां या किथे ॿिए हंधि आहे त ॿी ॻाल्हि आहे, न त मुंहिंजो रियाज़ मां रोज़ानो
पेंटिंग 5-6-7 कलाक ताईं कंदो आहियां। अच्छा, तव्हां 80 वारी ॻाल्हि कई त तव्हां जॾहिं पहिरीं पेंटिंग ठाही अदम तहफ़ुज़ जो जॾहिं तव्हांखे अहसासु थियो त उन में तव्हां छा ठाहियो पेंटिंग? उन में मां त पहिरियों रंग फैलायमि, जॾहिं उनखे मां नाइफ सां ब्लेड हिकिड़ो कटियल पियो उन सां स्क्रैच कयमि त उन मां हिकिड़े पहाड़ ते माण्हू वेठो आहे जेको ओकड़ो वेठो आहे ऐं पहाड़ मथां ई टकराइजी रहिया अथसि। उन मां ईअं महसूसु मूंखे थियो ॾिसण सां। हाणे उहा का मां लिकियमि कोन, रुॻो कलरनि मां उहा स्क्रैच करे निकिरी आई पाण। त उहो हिकिड़ो इस्तक़ामत जो ऐं डिटर्मिनेशन जो ॼण को मूंखे जंहिंजी ज़रूरत हुई अदम तहफ़ुज़ जे करे, त उन पेंटिंग में मूंखे उहा कैफ़ियत नज़र आई त मूंखे उहो जेको कमज़ोर पियो करे अदम तहफ़ुज़ उन जे लाइ मां तयारु थी उन में पेंटिंग में वेही रहियमि। अच्छा, तव्हांजी उन पहिरीं पेंटिंग खे केतिरी पज़ीराई मिली? उहा जंहिं वक़्तु पोइ मां लगातार 6 ॾींहं बिना निंड जे, बिना आराम जे, चांहि ऐं बिस्कट ते 6 ॾींहं लगातार मां रातियूं कमु कयो। उन पहिरीं पेंटिंग ठाहिण खां पोइ छा ठाहियो तव्हां उन खां पोइ? उहा पेंटिंग मुख़्तलिफ़ उन में कैफ़ियतूं, जॾहिं उहे हैदराबाद में मां तंहिं वक़्त में हाई स्कूल में ख़ालिद मेमोरियल हाई स्कूल हो या एस के रहीम हो, ख़ालिद मेमोरियल तिलक चाड़ीअ जे हेठां हुयो। बहरहाल जॾहिं उहा पेंटिंग्स फता हाले पोटो, ख़ुदा बख़्श, मोहम्मद अली, एन के आशिक़, जॾहिं इहे हा उते मौजूदु, जॾहिं उन्हनि ॾिठो त उन्हनि पसंदि तमामु ज़बरदस्त नमूनो कयो। उहे परेशान आहे टेक्निकली त इहे तो ठाहियूं कीअं आहिनि, यानी कीअं ट्रीट कीअं कयो आहे तो कलर्स खे। मां ऑयल पेंसिल में ऐं पेपर ते ठाहियो ऐं टेक्निकली बि उहा मुंहिंजी ईजादी ऐं सभु दोस्त उन वक़्त जा जेके मूंखां उन वक़्तु बहितर बि कमु कंदड़ ऐं बहितर उन्हनि जी शनासाई बि आहे, उहे हिकदमि पुठिते रहिजी विया जॾहिं उहे पेंटिंग ॾिठुमि। ऐं उनखे पहिरियों माण्हू जंहिं एप्रीसिएशन चइजे या हिमत अफ़साई चइजे, जंहिं मुंहिंजे कम खे सुञातो, हुननि तारीफ़ कई मगर बेसाख्ता हुननि जी बि तारीफ़ हुई। उन में कान हो कुझु बि ॿियो, अलबत्ता टेक्निकली हो उनखे बयानु न पिया करे सघनि, जीअं मां बयानु न पियो करे सघां त हे कहिड़ो स्कूल ऑफ थॉट आर्ट जो मां सेल्फ टाट हुउमि। त एन के आशिक़ 2 पेंटिंग्स मां उहे फ्रेम कराए फताह जे कमरे में, फताह हाले पोटो पाण बि सिंध जो वॾो आर्टिस्ट आहे, उनजे कमरे में लॻल आहिनि। एन के आशिक़ आयो, उन फताह खे चयो त कंहिं ठाहियूं आहिनि, चईं रज़वान ठाहियूं आहिनि। इतफ़ाक़नि मां बि शाम जो ईंदड़ हुउमि फताह वटि आयुमि त माखन चई त बाबा हे तो ठाहियूं आहिनि। मां चयुमि हा साईं। ऐं साईं मूंखे एतिरी लिफ्ट कोन कराईंदो जो मां पाण यगानगी टाइप जो, साईं बि पंहिंजो हिकिड़ो पंहिंजे स्टाइल जो न हो ॻल पवंदड़ न मां ॻल पवंदड़। चई त ज़बरदस्त ठाहियूं थी। वरी हुन फताह खां पुछो जंहिं वक़्तु, फताह कहिड़ो आर्ट आहे, त फताह तौरु पंहिंजे हिसाब सां हुननि जो बयानु कयो कि बाबा हे इम्प्रेशनिज़म ऐं एक्सप्रेशनिज़म आहे ऐं असां वटि अहिड़े अंदाज़ जो कोई कमु नथो करे। वरी मां थोरो भरिसां ई वेठो हुउमि, मूंखे चयईं त हेॾे त बाबा, मां वरी भरिसां अची वेठोमांसि। मूंखे चई हथु ॾेखार त मां सिधो मां, छाकाणि त इहा मूंखे ख़बर हुई ॿुध सुध हुई त हो नजूम जो इल्मु बि ॼाणंदो आहे। त पंहिंजो हथु ईअं करे हुन हथ खे उबतो कयो ऐं हुनखे चुमी ॾिनी। इहा हुनजी चई कमाल कयो आहे तूं। उन ऐं चई
कंहिंजे बि चवण में लॻजांइ त स्केल नंढो आहे या हीअं न हूअं आहे, हा तूं इन कम खे जारी रख। ऐं मां पोइ उन कम खे जारी रखियुमि। ब्रेक जो वक़्तु है, ब्रेक खां पोइ तव्हां सां गुफ़्तगू जो सिलसिलो वरी जोड़ियूं था। नाज़रीन, वक़्तु है ब्रेक जो, वठूं था ब्रेक।